सिंधु देश मुक़दर आहे साईं GM सैद रहबर आहे। सिंध वासियों, हिन वक़्तु सोशल मीडिया ते मां इहो ॾिसी रहियो आहियां त नौशर फेरोज़ जो जेको जेल आहे, उन जेल मां क़ौमी कारकुननि खे ॿाहिरि कढण जो जेको तरीक़ेकार रखियो वियो आहे उहो इहो आहे त कुझु नौजवाननि खे ॿाहिरि कढियो पियो वञे ऐं इहे बि ख़बरूं अचनि पियूं त एजेंसियुनि जा माण्हू जेल जे अंदरि तमामु वॾी तादाद में वेठा आहिनि। ॿाहिरि बि हिननि जी चुरपुर जेका आहे सा नज़र अचे पई क़ौमी कारकुननि खे, ऐं लॻे ईअं थो त कुझु मरकज़ी जेके अॻवान आहिनि रोहे लिगारी समेत कुझु अहम क़ौमी कारकुननि खे रियासती एजेंसियूं खंभण जे लाइ या खणण जे लाइ जेल पहुतल आहिनि। मां हिकिड़ो त पैगाम नौशेरे जे माण्हुनि खे थो ॾियां, नौशेरे जा नौजवान माण्हू जेके बाशऊर नौशेरे जा रहवासी आहियो, तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं क़ौमी कारकुननि खे खंभण जी हींअर कोशिशि कई वई रोहे लिगारीअ खे या ॿियनि खे, त इहो रोड जेको आहे नौशेरे मां गुज़रे थो इहो तव्हां बंदि कयो। ऐं एजेंसियुनि खे मां चवां थो, रियासत खे मां चवां थो, हीअ जदोजहद जेका असां शुरू कई आहे, इहा जदोजहद सिंध जे बका जी वेढ़ आहे। दरिया असांजे वजूद जो मामिलो आहे, वसीला असांजे वजूद जो मामिलो आहिनि, ज़मीनूं असांजूं आहिनि। असीं तारीख़ी तौर ते पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जा मुहाफ़िज़ रहिया आहियूं। इन करे सिंध खे असीं सिंधी माण्हू, सिंधी क़ौम पंहिंजी माउ तसवुरु था कयूं, ऐं असां इहो कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम क़बूल न कंदी त असांजे वतन खे ग़ुलाम बनाए मज़हब जे धोखे में ग़ैर फितरी रियासत जे अंदरि पाकिस्तान में वाड़े सिंध के ग़ुलाम ऐं क़ैद करे ऐं तव्हां सिंध जे ख़िलाफ़ इन क़िस्म जूं साज़िशूं शुरू कंदो। तंहिंजे करे हीअ बका जी जंग आहे। सिंधी क़ौम ॿुधे, असांजा क़ौमी कारकुन, क़ौमी अॻुवान जेके हिन वक़्तु जेल में आहिनि, उन्हनि सां जेको हिन वक़्तु मूंखे महसूसु थिए पियो त एजेंसियूं उन्हनि खे खणी वरी लापता कंदियूं, वरी गुम कंदियूं, वरी उन्हनि खे टार्चर सेलनि में विझंदियूं, हे जदोजहद बीहंदी कान। असां अॻु में बि असांजे नौजवाननि जेके शहादतूं ॾिनियूं आहिनि, वरी बि असांजा नौजवान शहादतूं ॾींदा, सिंध जा पुट शहादतूं ॾींदा। हीअ ॻाल्हि कन खोले रियासत ॿुधे, हे रुॻो जस्मम न आहे, समूरी सिंध जस्मम आहे। तव्हां हिननि खे खणी वञो, भले हिननि खे तव्हां टार्चर कंदो, तव्हां हिननि खे शहीद कंदो, को मसइलो कोन्हे को। जदोजहद पंहिंजा क़दम पोइते न कंदी, जदोजहद जेका आहे उहा अॻिते क़दम वधाईंदी। ऐं हिकिड़ी तारीख़ी असीं क़ौम आहियूं, सिंधी हिकिड़ी तारीख़ी क़ौम आहियूं। असां हज़ारनि सालनि खां वठी विढ़ंदा पिया अचूं हिन वतन जे लाइ। हिकु अॼु जो मामिलो न आहे, आर्यनि जे वक़्तु बि असीं विढ़ियासीं, तुर्खाननि सां अरगुननि सां बि असीं विढ़ियासीं, अरबनि जे साम्राज्य जे ख़िलाफ़ विढ़ियासीं। तंहिंजे करे हे पंजाबी का ॻाल्हि ई कोन्हनि खे, हे सम्झनि था त हिननि जी फ़ौज एटम बम जेके आहिनि उहे सिंध खे ग़ुलाम रखंदा। इहो पंहिंजे कननि मां इहा हवा कढी छॾियो। तंहिंजे करे मां सिंधी क़ौम खे चवां थो त बाबा हे बका जी जंग आहे, जेके कारकुन ॿाहिरि निकिता आहिनि उहे तयारी कनि वरी ॿिए मरहले जी। ऐं जेकॾहिं का बदमाशी हिननि कई, बदमाशीअ जी साज़िश कई, रोड बंदि कयो, असां पंहिंजे जदोजहद जो ॿियो मरहलो शुरू कंदासीं, टियों मरहलो शुरू कंदासीं, ऐं पोइ ॾिसूं था त तव्हां सिंध जे हिलाली पुटनि खे आज़ादीअ जे जदोजहद सां कीअं था रोके सघो। इन करे मां सिंधी जेके उते नौजवान बीठा आहियो उन्हनि खे बि चवां थो, बीठा हुजो, जेसीं ताईं रोहिल निकिरे, जेसीं ताईं समूरा दोस्त निकिरनि, उन वक़्तु ताईं बीहो। जेकॾहिं का बि गड़बड़ नज़र अचे, ॿाहिरि रोड ते वञी रोड बंदि कयो। ऐं असांजी हे जेका जदोजहद आहे, मां सिंधी क़ौम खे बि चवां थो, ईअं कान्हे का माज़ी में ईअं थींदो रहियो त बाबा कंहिं मसइले ते जदोजहद कंदा
कंदा हुआसीं ऐं क़ौमी कारकुन ॿ टे ॿधबा त पोइ वरी जदोजहद छुटी पोइ था फलाणनि खे आज़ादु कयो फलाणनि खे आज़ादु कयो। ऐं क्लियर थो चवां त हे जेका जदोजहद आहे इन में असांजा दोस्त असांजा कारकुन असांजा माण्हू जेलनि में वञनि टार्चर सेलनि में वञनि शहादतूं थियनि पर असां पंहिंजे जदोजहद खे कंहिं बि सूरत में कंटिन्यू रखंदासीं। जदोजहद विच में न रुकजंदी। तंहिंजे करे सिंधी माण्हुनि खे थो मां चवां त धरतीअ जे बका जी हीअ जेका जंग आहे दरिया जे वारसीअ जी हीअ जेका वेड़ आहे ज़मीनुनि जे बचाव ऐं तहफ़ुज़ जी जेका हीअ वेड़ आहे हे डेमोग्राफीअ जे बचाव जी जेका वेड़ आहे वतन जे आज़ादी जी जेका हे वेड़ आहे उन वेड़ में मुसलसल वेड़ में मुसलसल हर वक़्तु ऐं मुसलसल जेका पुरअज़म जदोजहद मां चवां थो इहा असां कंटिन्यू रखंदासीं। हे अॼु जेके असांजा नौजवान जेल में आहिनि उन्हनि खे ॿाहिरि नथा कढनि कुझु खे कढनि था कुझु खे नथा कढनि ऐं खंभीनि था। जेकॾहिं हिकिड़नि खे खंभींदो ॿिया ईंदा। भली तव्हां इहो तजुर्बो करे ॾिसो। अॻियां अॼनि वटि पोयनि सिर संभाया इहा जस्मम अथव। तंहिंजे करे मां अॼु ख़बरदार थो कयां रियासत जे उन्हनि एजेंसियुनि खे तव्हां वेठा आहियो तव्हांजूं गाॾियूं तव्हांजा माण्हू सभु नज़र अचनि पिया पर असां हे पैगाम सिंधी क़ौम खे बि ॾिनो ॾियणु चाहियो त बाबा असां सियासी तौर ते धरणो था हणूं उते पुरअज़म तरीक़े सां असांजा वर्कर वेहंदा। हे तव्हां गोलियूं हलाए इहो असांखे उहो जेको नियापो ॾिनो आहे त असीं तव्हां सां विढ़ंदासीं गोलियूं हलाईंदासीं। मां तव्हांजे इन रवैये जो इन्हनि गोलियुनि जो इस्तक़बाल थो कयां वेलकम थो कयां। तव्हां हणो गोलियूं असां सीना ताणे जेको आहे सो सिंध जे बका ऐं आज़ादीअ जे लाइ अॻिते वधंदासीं। तंहिंजे करे सिंधी क़ौम ॿुधी छॾे। ऐं ॿियो त हे जेके इजलास थियनि पिया क़ौम परस्त जेके पंध पिया कनि ऐं वञी जेको इस्लामाबाद में पाकिस्तान आइन हे आइन बि हिननि जो बदमाश आहे। हे रियासत बदमाश आहे ॿिकोमी नज़रियो बदमाश आहे। असांखे आइन कानून हिननि जो कानूनी त चवे थो सिंध खे ग़ुलाम रखो 73 जे आइन तहत असांजा वसीला पिया वञनि रियासत में असीं क़ैद आहियूं। तंहिंजे करे उहे क़ौम परस्त जेके सम्झनि था त बाबा आइन कानून तहत कुझु न कुझु मिलंदो इहे तव्हां पंहिंजे दिलि मां इहे ॻाल्हियूं कढी छॾियो। सिंध आज़ाद न थींदी सिंध तबाह थी वेंदी पाकिस्तान में ऐं असां इहो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असीं आख़िरी सिंध जे आख़िरी जेको सिंध जो पुटु हूंदो न उन ताईं बि असीं जंग जेको आहे वणंदासीं। तंहिंजे करे जेके नौजवान अॼु नथा निकिरनि उन्हनि खे खंभियो थो वञे तव्हां खंभियो पोइ वरी तव्हां ॾिसिजो त तव्हांखे सिंध में किथे थी लिकण जी जाइ मिले। सो मां समूरनि दोस्तनि खे चवां थो जेके हिते बीठा आहियो बेखौफ़ थी वञो बेखौफ़ थियो वतन जा वारस आहियूं मालिक आहियूं वतन जा। हे धरती असांजी आहे असीं ॾाहिर जो दोधे जो औलाद आहियूं। ऐं जेकॾहिं गड़बड़ का बि कनि था त नौशेरे वारा तव्हां जेको आहे इहो रोड घटि में घटि टायर रखी रुॻो हुनखे ॿाहिरि ॾेई छॾींदो न त ख़बर पवंदी त नौशेरो जेको आहे सो जाॻे पियो सुजाॻ आहे। बाक़ी जेको लाहेअमल आहे उहो असीं जोड़ींदासीं ऐं इहा का परवाह कान्हे। हे वतन जी आज़ादी जी जंग आहे हिन में मुज़फ़र शहीद थियो सिराए कुर्बान शहीद थियो ज़ुल्फ़कार कोलाची अफ़ज़ल पंवर केतिरा नौजवान शहीद थिया बशीर ख़ान शहीद थियो। असीं ॿियूं शहादतूं बि ॾींदासीं शहादतूं अखियुनि ते बाबा ॾींदासीं पर वतन खे ग़ुलाम पंजाब जो ग़ुलाम इहा कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हिकिड़ो ज़मीन जो इंच जेको आहे न हे तव्हां दरिया था पंहिंजे पर में फवायो पर पाणी जो गिलास बि तव्हांखे न ॾींदासीं। तव्हांखे मां ॿुधायां थो जस्मम छा आहे सिंधी क़ौम छा आहे। तव्हां सां असां टकराइजो ऐं असीं तारीख़ जी जंग खे हिन फ़र्ज़ खे पंहिंजी अखियुनि ते था रखूं ऐं तव्हां सां असीं मुक़ाबिलो कंदासीं। महिरबानी जीअं सिंधु देश सिंध जा नौजवानो बेखौफ़ थी वञो छाकाणि त तव्हां वतन जा वारिस आहियो। महिरबानी।